32 जनाब सजाद जमाली साहब ऐं 500 ताड़ी वो मेहरबान ऑफिसर मुझा मोहसन अब टाइम से मलाखड़ो शुरू कराइबो टाइम से खत्म कराइबो हरू भरू रात की जरूरत कान्हे हथ पैजी टेडी सीधी आसिफ ज़रदारी वो बॉडी बिल्डर है सीधी नडीड़ो पितगड़ो सख्त मुकाबलो है ज़रदारी पटे पियो वरी सीधी चंबड़ी जे बेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे जे बेर जी डंगरी चंबड़ी वेंदी आहे हथी को थियो अब भाई घणा लोडा ने सीधी के कम न खराब थी वेंदी ए घणा लोडा दी ते बियो कम थी वेंदो ने ने ताड़ी ताड़ी ज़रदारी न कर ओ दड़ो पादो आहे ओड़े पाड़े में कहीं मैं मरी मैं व्याई हुजे फर मरी हो न मिले इन सीधे के अॻियां रखबो त मैं मिली पवंदी वाह वाह राशिदी जमीर साहब महंगे 200 मोडन वाह ज़रदारी वाह ने गड्ढा जमल गड्ढा 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 100 सैकड़ों गड्ढा ने 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 घोड़ा तर थियो ताड़ी वाड़े सीधी वाड़े सीधी वाड़े सीधी और लाला पठान आई पहलवान कूलर दर्द जियो 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 ताड़ी 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 भाई सीधी पानी बंद करे खूनी डाहरी अजय शफी मंगरंद शेरजान चाचड़ टेडी सीधी मोर होथी बोडो टेडी सीधी मोर होती बोटो भली जोड़ी है अवाम का पुछा तो तव्हांखे मलाखड़ो वणियो अब मलाखड़ो वणियो ये मलाखड़ो वणियो त पोइ मौला जो नारो अहिड़ो हणो जेके अॼु न आहिनि सुभाणे तव्हां अॻे अची नारा हैदरी नारा हैदरी नारा हैदरी ऐं ॿियो सुमरो साहब सिंधी बुक पोस्ट है अगे पोस्ट जे भी लिखवा पी जनाब नौमान सुमरो साहब साईं सुमरो साहब अचो तव्हांजा ऑफिसर वेठा ने असांजा खुशी है अब ॿ टे कुर्सियूं खूनी बि लॻ रहा हथ बाजी अटेडी सीधी या मल जनाब वजीर अली खान पठान डीएसपी साहब के बनती वाह टेडी सीधी वाह 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 बरसीदी ओके 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 हल यानी यो ना है ओहो यो ना कारो होडे बिछवा एक बियो तुम्हारी कारो होडे बिछवा अब बड़ी बड़ी ताड़ी दी पहलवान मोर होती बोटो नवाब शाह मटियारी सीधी मटियारी हल अरे मथे चढ़ी रही रहो सीधी मथे चढ़ी रही रहो बच्ची बच्ची वाह 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 घुमा घुमा उठी बोटरा घुमा उठी बोटरा घुमा बच्ची बच्ची हल होती बोटे रेडियो सीता बुधण में प्रयोजन हल वाह वाह वारे सीधी वाह रोके वारे सीधी बड़ी बियो हल वारे सीधी इए उछलाई चढ़े हटा बोरो ऑफिसर वजीर अली खान पठान डीएसपी छोरा परे उन्हीं छोरा परे कर साहब उथी वञी दाद ॾिनो सीधीअ खे और पहलवान शफी मोहम्मद रिंद अचे वरी अचे लाला गुलाम हुसैन अब अमल जी रही त कान्हे न अचे लाला गुलाम हुसैन कयो
टेढ़ी सीधी खबर पई सख्त मुकाबलो है फकीर के अटाजन अगे सेक्रेटरी है फकीर गुलाम अब्बास याद के अटाजन मला आगे वशीदी शीती है पहलवान सीधी बच जाए वो सीधी बच जाए रशी न गयो वॾी ॻाल्हि आहे ए साईं जा सुनी वाह न गॾा 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 पर सीधी वारे टेढ़ी सीधी वाह ए साईं जा सुनी बुढ़ड़ा जरदारी नालो भलो थई ज़ात बनी गई ये दाऊ नगर ओ जरदारी नालो आसिफ ज़ात जरदारी हल्ली पंहिंजे भाउ जी डंडो हिन खे हयूं इहो डंडो हिन खे पुठीअ में इहो डंडो पुठीअ में तॾहिं हणनि टिनि चइनि थाननि जा एसएचओ साहब वेठा आहिनि तो जमील साहब जो 200 पंहिंजा 500 साईं सूमरे साहब जो मिली विया ऐं खोसे साहब जा 200 तो मिली विया हूंदा निंढीड़ो आहे अञा अखियूं मस पटियूं आहिनि जेको खपी गुलर भरंदा कुती वियामंदी आहे त चवंदा मूंखे गुलर ॾिजाए तो शौक़ीन चवंदा अखियूं पटे त पोइ ॾींदुसि हिन निंढीड़ो आहे अञा अखियूं खे ख़ैर पलटी पटियूं नहीं तो हर में त वापसि ईंदो पोइ नहीं थींदी वाह 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 बादरदारी हल घोड़ा हेड़े सीधी वारे टेढ़ी सीधी खूनी ॾारी अञा मतलब सुभाणे ईंदा जमील साहब जमील मेंगल साहब 100 रुपया फी दे गए लाला पठान के लिए जमील साहब आपकी बड़ी मेहरबानी ओके कन्न बजाई सीधी जा अबाए जब मोबाइल भरे पे अदा पर मुनीर देखो लाला गुलाम सेन खूनी पट सीधी के सीधी जमीन ने होंदो ये खैर ना है सीधे पैर जमीन में हो गई पट घमा सौ जमील साईं मिली हो जमील मेंगर साहब 100 मिली पठान के वाह भाई खान लाशारी साहब नवाब शाह जो है उन्हें पठान के 100 मतलब वाह टेढ़ी सीधी वाह टेढ़ी सीधी